नाज़रीन, कश्मीर शहर का कुछ किलोमीटर के मुफ़ासिले तां एक मुगवी जो तशद्दुद थियल बोरीबंद लाश मिलियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद आहे गुड्डू मां शेरबाज़ खोसो। जी शेरबाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं कश्मीर का कुछ चंद किलोमीटर के फासले ते, जिथे इन इलाके के जो है सो तारक दमदमू ऐं इसरार दमदमू चयो वेंदो आहे, जिथे एक जो है सो मुगवी जो है लाश पियल आहे बोरे में। मां खे ॿुधाईंदो हलां थी मुगवी जो है सो गुजरांवाला पंजाब सां हिन जो तालुक ॿुधाए पियो वञे। हिन जो नालो आहे उहो बशीर अहमद आहे ऐं हिते जो है सो हिन वक्त गियलपुर जी जेका पुलिस आहे उहा पहुती आहे। पुलिस जो चवणु आहे त हीअ हद पंजाब जी आहे, पर असां जो है सो इंसनत नाते हिते पहुता आहियूं ऐं हीअ जेको लाश आहे जेको इन खे कश्मीर सिविल अस्पताल मुंतकिल कंदासीं। जेको आहे सो पोस्टमार्टम करण खां पोइ जो है सो ख़बर पवंदो इन मुगवी खे जेको आहे सो कहिड़े तरह सां क़त्ल कयो वियो आहे, छा हिन खे तशद्दुद कयो वियो आहे या इन जो है सो कंहिं बीमारी सां मौत थी आहे। पर हिन वक़्तु गियलपुर जी पुलिस जेका आहे सो हिते पहुती आहे ऐं जो है सो हितां लाश खणाए करे कश्मीर सिविल अस्पताल पहुचाईंदा। मां खे ॿुधाईंदो हलां त हीउ पहिरियों वाक़ियो न आहे गियलपुर जे कच्चे में या जेके सिंध जा तक़रीबन कच्चा आहिनि उनमें केतिरनि ई मुगवियुनि खे जेको आहे सो भुंग लाइ ॾुवारनि पारां खयो वेंदो आहे ऐं भुंग न ॾियण जी सूरत में जेके कच्चे जा ॾुवारी आहिनि उहे मुगवियुनि खे क़त्ल करे छॾींदा आहिनि। पर जेके मुगवी आहिनि उनजा वीचारा जेको आहे सो उन्हनि खे भुंग भरण जेतिरी हस्ती न आहे हूंदी, उहे इन्हनि ॾुवारनि खे इल्तिजाऊं कंदा आहिनि, मिनथूं कंदा आहिनि। असांजा जेके मुगवी आहिनि असां वटि जेको आहे सो पैसा असां वटि न आहिनि, असांजा जेके प्यारा आहिनि असांजे प्यारनि खे आज़ादु कयो, पर उहे आज़ादु न थींदा आहिनि। बदिले में जेको आहे सो कच्चे ॾुवारनि पारां उन्हनि जे वारसनि खे जेको आहे सो लाश तोहफ़े तौरु मञिया वेंदा आहिनि। पर हाणे हिन वक़्तु जेको आहे सो इहा लाश कश्मीर सिविल अस्पताल जेको आहे सो गियलपुर जी पुलिस मुंतकिल कंदी। उनखां पोइ जेको आहे सो हिन जे वारसनि सां बि जेको आहे सो राब्ते करण जी कोशिशि में आहिनि ऐं हुनजा वारस जेके सो जीअं पहुचंदा जेको हिन जो लाश आहे मुगवी जो उहो लाश पंहिंजे वारसनि हवाले कयो वेंदो। जी।